अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अहलल किताब क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम अला फ़त्रतिम मिनर रुसुल अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिम व नज़ीर फ़क़द जाअकुम बशीरुम व नज़ीर वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़ख्र अहले सुन्नत फ़ख्रुल उलमा हज़रत अल्लामा अब्दुल वहीद कुरैशी दामत बरकातुहुल आलिया बक़ियतुस सलफ़ आलिम बाअमिल हज़रत क़िबला साईं मौलाना दातर दिनो ज़ीद मजदहू दीगर अहले सुन्नत जा मुक़्तदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो रब जा शुक्राना जो मीलाद पाक जी हिन सोहणी महफ़िल में रब हाज़री जी सआदत ॾिनी। सोने हबीब जो मीलाद हिन साल दादू वारन माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर साल मीलाद मल्हाईंदा आहिनि आशिक हर जाइ ते मल्हाइनि था पर दादू जादू आहे दादू वारन जो मोहब्बतूं हिकड़े हिकड़े ॾींहं में कई कई जलसा जुलूस मुस्तफा जे आमद जी खुशी हर गली में हर घिटी में हर घर में हर आशिक वटि खुशी जा तराना ॻाइजी रहिया इन बेमिसाल मीलाद मल्हाइण ते ऐं दादू जे आशिकान रसूल के दिल जे गहराइयुनि सां मुबारक कया ऐं तव्हां जे इन खुशियुनि में वॾो किरदार तव्हां जे उलमा उलमाए किराम जन तव्हां में इश्क़ मुस्तफा जो रूह फूकियो आहे जन तव्हां खे मीलाद जी हक़ीक़त अहमियत सेखारी आहे उन उलमा जो सरखेल हजरत मौलाना अब्दुल वहीद कुरैशिया जंहिं जवाननि में बुढ़नि में ॿारनि में न्याणियुनि में मदीने वारे साईं जे इश्क जी जोत जगाई आहे। अल्लाह करीम जे दर ते दुआ है रब करीम सनन इने मसाई जमीला के बार आवर फरमाए अल्लाह ताला सनन अमल में इखलास अता फरमाए ऐं सनन अमलन के मदीने वाले साईं जे बारगाह में शर्फ कबूलियत अता फरमाए। अहले सुन्नत जा जमी
उलमाए किराम, मशाइख इज़ाम, खुसूसन दातूजा, हुयूर सुन्नी उलमा जने मुस्तफा करीम जे मोहब्बत जी शमा फरोजा कईया। अल्लाह करीम उन्हें उलमा के शाद में आबाद रखे। अजीज़ान मोहतरम, ये मस्जिद शरीफ ज़ेरे तमीरा जे मस्जिद शरीफ जी खिदमत करने में जन पे हिस्सो वरतो आ। अल्लाह उन्हनि खे शादाबाद करो। मस्जिद ठाहिण, मस्जिद की खिदमत में हिस्सो वंडण का मामूली गाल ना है। ये मस्जिद है फैजान मुस्तफा। गरीब जो सुभान अल्लाह। मैं दिल की अथाह गहराइयों से सीलानी वेलफेयर के जमी कारकुनों को मुबारकबाद पेश कर रहा हूँ, जो बड़ी मोहब्बतों के साथ, बड़े खुलूस के साथ मसल के अहले सुन्नत की खिदमत कर रहे हैं, मदारिस की खिदमत कर रहे हैं। अल्लाह उनको मजीद इज्जत, माल और रिस्क में बरकतें अता फरमाए, जो मेरे आका के दीन की खिदमत कर रहे हैं। और खुसूसन इस मस्जिद की छत के लिए जनाब परवेज खान, जो हांगकांग में रहते हैं, कहाँ हांगकांग और कहाँ दादू, हांगकांग से उन्होंने अपने बेटे शहीद मोहसिन जावेद के ईसाले सवाब के लिए जो खिदमत में हिस्सा मिलाया है, अल्लाह उसके बेटे को जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाएगा। अल्लाह उसके रिज्क में और इज्जत में, माल में बरकतें अता फरमाएगा। जो भी अल्लाह के दीन के लिए खिदमत करता है, उसको अल्लाह ताला दुनिया में भी सिला देता है और आखिरत में भी अजर अता फरमाता है। अज़ीज़ान गिरामी, मीलाद पाक जी सोहनी महफिला अज दिल चवे थी तुम सोने नबी जो मीलाद तोड़े। पर एक शर्त सां तव्हां दिलियूं हाज़िर कंदव, तवज्जो मूंॾे कंदव। जेकॾहिं दिल हाज़िर हूंदी त ॿुधाइण वारे खे बि मज़ो ईंदो, ॿुधण वारे खे बि मज़ो ईंदो। वेठा हुजो मस्जिद में, दिल घुमंदी वठे दादू वारी शाही बाजार, वो मज़ो नहीं ईंदो। अज़ीज़ान गिरामी, मीलाद जो मफ़हूम है आमद मुस्तफा जो जिक्र करण, हुजूर जे अचण जी गाल करण, हुजूर जो शान बयान करण, हुजूर जे तारीफ जा कसीदा बयान करण। मुस्तफा जेका उम्मत जेला, कायनात जेला, जमीन आसमान वारन जेला रब जी रहमत जो पेकर बणजी आया। हुजूर जो अचण कायनात जेला जेका अल्लाह जी असीम नेमत आ, इन जो जिक्र करण इहो आहे मीलाद। मीलाद भी का नई शय न है। मीलाद जो असुल मफ़हूम है आमद मुस्तफा, हुजूर जो जलवागर थियण। इहो आमद मुस्तफा जो जिक्र कुरान में आ, हदीस में आ। अइम्मा किराम, औलिया, सुलहा, मुतकद्दिमीन, मुतअखिरीन, मुहद्दिसीन, मुफस्सिरीन, हर के पंजे पंजे अंदाज में मदीने वाले साईं जे आमद जो जिक्र कयो। आमद मुस्तफा जो वडो ज़ाकिर, वडो शान बयान करण वारो अल्लाह जो कुरान आहे, जंहिंमें मदीने वाले साईं जे आमद जो जिक्र आ। वो सब खां वडो कुरान आ, जेको मुस्तफा करीम जे अचण जा वाक़िया तो बयान करे, उम्मत के आगाह तो करे त मुस्तफा जी ज़ात तव्हां जे लाइ केॾो वॾो रब जो इनाम, इकराम ऐं एज़ाज़ बणजी आहे। जेका माइदा सूरत जी आयत नंबर 19 तव्हांजे अॻियों पढ़ी न, इन हिकड़ी आयत में भी कई भेरा मुस्तफा जे आमद जो रब ज़िक्र कयो। सिर्फ हिकड़ी आयत में मुल्ला चवनि था त किथे लिखियल आहे हुजूर जे आमद जो ज़िक्र, किथे लिखियल आहे? हिकड़ी आयत में केतिरा भेरा मदीने वारे जे आमद जो रब ज़िक्र।
हिन आयत जो तर्जुमो बयान करण खां अॻु में हिकु ॻाल्हि तव्हांखे मां अर्ज़ करणु चाहियां थो त हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं नबियनि जो सिलसिलो कंटिन्यू रहो। बार बार नबी ईंदा रहा, हर दौर में, हर खिते में, हर इलाके में, हर जिले में, हर तालके में, हर देह में। ऐसी ताईं जो हिकड़े हिकड़े घर में भी टे टे चार चार नबी आया। हजरत इब्राहिम अल्लाह जो नबी है ना, हजरत इब्राहिम जो पुत्र इसहाक वो नबी, वरी उन्हें जो पुत्र हजरत इस्माइल नबी, सोन अल्लाह जा नबी है। हिकड़े ही घर में केतरा नबी है। वरी पोटो हजरत याकूब नबी, उन जो पुत्र हजरत सैयदना यूसुफ नबी। केतरन नबियन जी ज़ातियूं हिकड़े घर में मौजूद हुजन। इहो अल्लाह ताला जल शानु जे नबूवत जो सिलसिलो जेको रब आदम का शुरू कयो सो मुसलसल हलंदो रहियो। तां जो जने हजरत ईसा अलैहि सलाम आयो, ईसा जे अचण खां पोइ 571 साल एड़ा गुजरिया जंहिंमें को भी नबी न आयो। 571 साल को भी नबी न आयो। उहे जेके उन दौर जा मुल्ला हुया, अहले किताब हुया, तौरात ज़बूर इंजील ॼाणण वारा, उहे माण्हुनि खे चवनि पिया त बस हाणे ईसा आयो, हाणे ॿियो को नबी ईंदो ई कोन। नबीअनि जो सिलसिलो बंदि थी वियो। को ड्रेजारण वारो, को ख़ुशख़बरी ॾियण वारो, को अल्लाह जो पैगंबर, को कासिद हाणे ईंदो कोन। जेॾी महिल उहे मुल्ला माण्हुनि खे मायूस करण लॻा, मदीने वारे जी ज़ात रब हुजूर जी ज़ात जलवागर थिया। 571 सालन खां पोइ अल्लाह जो प्यारो हबीब मदीने वारो ताजदार आयो। हाणे इहो जेको अरसो विच में गुज़रियो न, इन खे फ़तरत मिन रुसुल सॾिबो आहे, यानी नबीअनि जे न अचण वारो दौरानियो। इन्हे कोड़ा 600 सालन के जमाने में जेको को भी नबी न आयो, मानू मायूस थी विया। हाणे नबी मता न अचे। उन वक्त में जॾहिं अल्लाह पंहिंजे हबीब खे मोकिलियो, सुहिणो हबीब आयो ऐं पाण सां क़ुरान खणी आयो। उन क़ुरान में रब उन अहले किताब के जेके माण्हुनि खे चवंदा हा त हाणे को बशीर व नज़ीर न ईंदो, हाणे को नबी न ईंदो, उन्हनि खे रब आगाह कयो, या अहलल किताब, ए किताब वारो, कद जाअकुम रसूलुना, तहकीक तव्हां वटि असांजो रसूल अची वियो आहे। युबय्यिनु लकुम, तव्हांखे हक़ ऐं सच पथरो करे ॿुधाईंदो, खोले खोले ॿुधाईंदो। अला फ़तरतिन मिन रुसुल, को रसूलनि जे न अचण वारो जेको दौरानियो गुज़रियो, जंहिंमें को बि रसूल न आयो। तव्हां पिया चओ अन तक़ूलू मा जाअना मिन बशीरिन वला नज़ीर, हाणे को बशीर ऐं नज़ीर ईंदो ई कोन। माण्हुनि खे तव्हां मायूस पिया कयो त को नबी न ईंदो। फ़क़द जाअकुम बशीर बुधो बुधो, हाणे बशीर व नज़ीर मोहम्मद करीम अची वियो। हिन चूने के तो था तेरा चाचा मारे छॾी सभु। हां लसी त कोन पी आयो ही, अल्लाह मती न ॾेखारींदो। सुभान अल्लाह। हिकड़ी आयत में रब फरमाए, कद जाअकुम रसूलुना, तहकीक तव्हां वटि असांजो रसूल आयो आहे। आयत में रब वरी अॻिते फरमायो, अन तक़ूलू मा जाअना, तव्हां चओ पिया त कोन ईंदो। मां रब थो चवां, फ़क़द जाअकुम, तहकीक तव्हां वटि अची वियो आहे। तहकीक तव्हां वटि अची वियो आहे। केर अची वियो आहे? बशीरुन व नज़ीर, ख़ुशख़बरियूं ॾियण वारो, टेजारी ॾियण वारो मोहम्मद मुस्तफ़ा करीम अची वियो आहे। बस इहो ई मफ़हूम आहे
फकत जाअकुम तहकीक तमाम वट अची वियो इहो ई मीलाद इहो ई हिनन मजलिसुन जो बुनियाद जेके पुछन था न मीलाद किथे लिखियल उन्हन के चो त माइदा सूरत जी आयत नंबर 19 में बब फेरा अल्लाह ताला मुस्तफा जे अचण जो जिक्र करे असा पंजे अंदाज में हुजूर जे आमद जो जिक्र कयो आ न अल्लाह पंजे शान से मुस्तफा जे आमद जो जिक्र कयो असा को आलिम सगुर हज़रत मौलाना साईं दातर दिनो पंजे तकरीर में हुजूर जी आमद बयान कंदो को शेर जी सूरत में को नज़म जी सूरत में को नसर जी सूरत में हुजूर जी आमद जो जिक्र कंदो मीलाद जो जिक्र कंदो ऐ सब का फल्लो मीलाद फकत जाअकुम बशीरुम व नज़ीर अल्लाह सुभान अल्लाह इन आयत जो मफ़हूम जे सिंधी में बयान कजे न अची वियो रंगेड़ो रची वियो अची वियो रंगेड़ो रची अची वियो रंगेड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार सुभान अल्लाह सोने हबीब जे अचण जो जिक्र पुछन छा किथे लिखला कुरान पढ़ंदो वञ जा बजा सूरतुन में सिफरन में मुझे दिलबर नबी जे अचण जो जिक्र पर अज तो दिल मुझी चवे थी त तवा के हुजूर जे अचण जो उहो बयान बुधाया जेको रब्त सा मुफस्सिरन मुहद्दिसन आलिमन सीरत निगारन सही सनदुन सा उम्मत के बुधायो आ अज मुझी दिल चवे थी उहो मीलाद सुभान अल्लाह सोने नबी जे अचण जो जिक्र एड़ो जिक्र जो ॿुधंदे त या ठरी पवंदो दिल खुश थी वेंदई पेरी मां किताब जो हवालो ॾियां मथां वरी को हलकड़ी तबीयत जा टरड़ा बि खणा आहिनि जो नगाल करे वियो शेर पढ़ी वियो अच त क़ुरान बि मुंहं ते घुमाया हदीस बि मुंहं ते घुमाया किताब पहिरियों अल ख़साइसुल कुबरा जिल्द पहिरियों सुफ़ो 83 ॿियो किताब अल मवाहिबुल दुनिया जिल्द पहिरियों सुफ़ो 77 टियों किताब तारीख़ुल खमीस फी अहवाल नफीस जिल्द पहिरियों सुफ़ो 203 ऐं ॿियो किताब इम्ताउल अस्मा जिल्द चौथों सुफ़ो 50 हदीस तवीला टिकी हदीसा पर अज बुधाइंदो सां सच ऐं बुधड़ी बि पवंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या वबकिया सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वबकिया फी बतन उम्मिही तिसअत अशहुरिन कमला मदीने वारो साईं 9 महीना मुकम्मिल पंहिंजी अमड़ जे पाक पेट में रहा मुकम्मिल 9 महीना न घट न वधे
भारत के 8 महीने भी जमदा है के 7 भी जमदा है पर उन्हनि जी तकमील पूरी न थींदी आहे उहे ॿार सेहतमंद न हूंदा आहिनि 9 महीना फितरी उमिरि आहे जेको ॿार अमड़ जे पेट में रहंदो आहे मुंहिंजो करीम नबी अम्मा आमिना जे पाक पेट में पूरा 9 महीना वो अम्मा साईं ला तशकू वजहन वला रीहन वला मगसन वमा वला मा युरद लिन्निसाए ज़वातिल हमल जिए औरतुन के हमल दौरान उल्टियों थींदियूं आहिनि मरोड़ थींदा आहिनि तकलीफ़ थींदी आहे सिंधी में सॾिबो आहे उड्रेड़ जिए औरतुन के तकलीफ़ थींदी आहे पर मोहम्मद जी अमड़ के का तकलीफ़ 9 महीना न थी 9 महीना हबीब पंहिंजी चीचल अमड़ जे लाइ राहत सुकून ऐं फरहत जो सबब रहिया हलक अबू अब्दुल्ला वहुव फी बतन उम्मी हबीब अञा अमड़ जे पेट में हुया त साईं जो अबो हज़रत अब्दुल्ला दुनिया तां परतो करे वियो अञा अमड़ जे पेट में हा अबू अब्दुल्ला साईं गुज़ारे वियो फकालतिल मलाइकतु इलाहना व सय्यदना बकिया नबियुका हादा यतीमा मलाइका चवण लगा मालिक ओ मुझा रब अञा तुझो हबीब अमड़ जे पेट में आ अबो गुज़ारे वियो हाणे जे जमंदो त यतीम बणजी जमंदो यतीम जंहिंजो को सहारो न हुजे यतीम तुझो नबी बणजी जमंदो मलाइकनि रब खे अर्ज़ कयो रब फरमायो मलाइको लहू वलियुन व हाफिजुन व नसीर मुझो नबी निंदड़ को नाहे अकेलो नाहे मुझे नबी जो मां अल्लाह पाण मददगार आया मां रब पाण उन्हें जो हिफाजत करण वारो आया मां रब पाण उन्हें जी दुख में सुख में देश में परदेश में मां रब उन्हें जी रखवाली करण वारो मुझो नबी मुझी निगरानी में आ मां रब पंहिंजे हबीब जो मुहाफ़िज़ आया रब कीअं हिफ़ाज़त कई सुभान अल्लाह ओ हिजरत वारी रात ते थोरो न तसव्वुर कयो चौधारी दुश्मन घेरो करे कुल्ला कुल्लन में मिलाए बीठा शहीद करण जे लाए अबू जेल 100 उठ इनाम पासियो त जेको मोहम्मद करीम के शहीद करे ईंदो हेतिरो हेतिरो इनाम ॾींदुसि हुज़ूर हवेली में चौधारी दुश्मन घेरो करियो बीठा आहिनि मुंहिंजा दोस्तो रब थो फरमाए हबीब तुंहिंजो मुहाफ़िज़ मां रब आहियां हीअं मुठ मिटीअ जी भरे हीअं करे उछला जी मुठ मिट्टीअ जी उछलायूं हर काफर जे बूथ में मिट्टी लगी मिट्टी लगण सां अखियुनि में निंड अची वई हेड़ी का मिट्टी थी अख में मिट्टी पवे वरी निंड अची वञे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हुज़ूर विचा लंघे विया ख़बर हुननि खे न पई जेॾी महिल इब्लीस माण्हू जी सूरत में शेख नजदी जी शक्ल में आयो पर कीअं बीठा आयो यारू कीअं बीठो ई रबू खबू कीअं बीठो जे मोहम्मद करीम जे लाइ बीठा आहियूं जे हो तव्हांजे पूछ में धूड़ विझी वियो ये
मथन माकिन मामो मधूड़ पे गई रब फरमायो हबीब वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुठ मिट्टी जी तो न उछलाई जेडी मल तो उछलाई तो न उछलाई मां रब पाण उछलाई हबीब दुश्मन छा कंदा हजार दुश्मन हुजन चौधारी घेरो करे बियन पर तुझो मुहाफिज मा अल्लाह पाक यो उन्हें ॾींहुं वाइदो थियो हुयो जंहिं हुज़ूर अञा अमड़ जे पेट में हुया अबो वफ़ात थो करे मलाइकनि अर्ज़ कयो रब फरमायो मलाइको तव्हां मुंहिंजे हबीब जे बारे में परेशान न थियो मुस्तफ़ा मुंहिंजो मां मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह मुझा दोस्तो वो मुझा सोना हबीब 9 महीना अमड़ जे पेट में रहा वतबरकू बिमौलिदी फमौलिदुहु मैमूनुन मुबारक मुस्तफा जी विलादत थियण वारी हुई त हुजूर जी विलादत बरकतुन वारी रहमतुन वारी चवंदा मिलाद किथे लिखियल आहे 5 किताबनि जो हवालो ॾिनो मां हे मिलाद तू चई तो मिलाद के मलायो हुयो मक्के वारन मलायो मदीने वारन मलायो ईमान वारन मलायो मलाइकन मलायो पर खुद खुदा जी ज़ात मुस्तफा जे आमद जी खुशी जो एहतमाम सुभान हे दरुगे हे 5 रुपया ॾेई वियो न को मानी वेराइंदो को खंड वेराइंदो को चाय वेराइंदो न अल्लाह ताला पुत्र वेराया पुत्र हिकड़ो ॾींहुं न 2 ॾींहं न सारो साल सॼी दुनिया जे औरतुनि खे जन खे बि पुटनि जी ज़रूरत हुई सभिनी जूं छोरियूं साईं सुभान अल्लाह मुझा दोस्तो ही आम मौलूद नाहे ही जमण वारो को आम नाहे मैमूनुन मुबारकुन व फतह अल्लाह लिमौलिदी अबवाब समाए व जन्नाती जने मुस्तफा जे विलादत जी घड़ी थी अल्लाह आसमानन जा दर खोलिया जन्नत जा दर खोलिया सुभान अल्लाह माण्हू चवंदा आहिनि यार मुंहिंजे लाइ त सभु दर बंदि थी विया मूं वटि ईंदा आहिनि माण्हू साईं दुआ घुरिजो मुंहिंजे लाइ सभु दर बंदि थी विया जिते थो वञा तॾहिं मायूसी आहे नाकामी आहे दर बंदि थी विया पुट इहे दर आसमान ते हूंदा आहिनि हर इंसान जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो अथव हर मानू जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो आहे जितो माने जी रोज़ी लहंदी आहे अमल मथे चढ़ंदा आहिनि उन साॻे दरवाज़े मजा हेठों अमल चढ़ंदा आहिनि मथों रोज़ी लहंदी आहे पोइ कन कन जा दर बंदि बि थी वेंदा आहिनि पर मीलाद वारी राति रब फरमायो हड़नी जा दर खोलियो को इएं न चवे तमा परेशान आया मुझा दर बंदे ने हड़नी जा दर खोलियो जो मुझो दिल पर मोहम्मद तो अचे सुभान अल्लाह एडो एतमाम हुजूर जे अचण जो मुझे रब करीम पाण कयो अम्मा आमिना साइण का हिकड़ी रिवायत आहे अम्मा फरमाए थी 6 महीना थिया हुया मुंहिंजो बच्चो मुंहिंजे पेट में हुयो अतानी आतिन हीन मर्रबी मिन हमली 6 अशहुर 6 महीना हुजूर के पेट में आए थिया हुया अम्मा साइण फरमायो हिकड़े ॾींहुं अचानक मुंहिंजे हुजरे में हिकड़ो अचण वारो आयो आसमानी फरिश्तो आयो वो उन मुखे चयो या आमिनतो इन्नके हमिलत बिखैरिल आलमीन तुर्रा ओ आमिना
तो के मुबारक ॾियण आयो आहियां जो सभिनी जहाननि में सभिनी खां भली ज़ात तुंहिंजे पेट में हाणे ॾिसंदा वञो न आसमानी ऐलान मुल्ले जो अकीदो मुल्लो जे तो हुजूर असां जहिड़ा असां वांगुरु हुया आसमानी ऐलान थो अचे त मुस्तफा हिकु तव्हां जहिड़ो न आहे इहो ख़ैरुल आलमीन तुर्रा सभिनी जहाननि में रुगे ज़मीन में न रुगे आसमान में न पर जिते जिते खुदा जी खुदाई आहे जिते जिते रब जी कायनात आहे सारी कायनात में सभिनी खां वधीक मोहम्मद शान वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अमा साईं फरमायो त मूंखे उन अचण वारे चयो फैज़ा वलद थी फसमीह मुहम्मदा आमिना जॾहिं पुट ॼमई त नालो मुहम्मद रखजाए छा नालो रखजाए सुभान अल्लाह एड़ो नालो कायनात में मखलूकात में कंहिंजो न हूंदो जहिड़ो मदीने वारे जो नालो शान वारो इहो नालो ज़मीन जो न आहे इहो नालो आसमाननि तां लथो सुभान अल्लाह एड़ो नालो जेको पंहिंजे कुल में भी कामिल पंहिंजे जुज़न में भी कामिल तवज्जो फरमायो मुंहिंजो नालो आहे करमुल्ला करम जी माना एहसान अल्लाह जो एहसान करमुल्ला हाणे काफ कढो थी पवंदो रमुल्ला का माना कोन निकिरंदी रमुल्ला छा करमुल्ला काफ मिलायो त पोइ माना मुकमिल थींदी पर जेकॾहिं काफ कढो राम कढो बाक़ी थींदो मुल्ला आहे का माना कोन्हे को मकसद कोने पर मुझे नबी जो पाक नालो मोहम्मद सरता तारीफ अल्लज़ी युहमद मर्रतन बाद मर्रा करतन बाद कर्रा जे जो हर जमाने में तारीफ थे हर दौर में तारीफ थे जेदी तारीफ खुटी न सके उन्हें के सिर्फ हुआ मोहम्मद बुढ़ा को केडी भी बड़ी शख्सियत जो मालिक हुजे को तारीफ करण भी 2 मिनट तारीफ कदो तारीफ खुटी वेंदी 4 मिनट तारीफ कयो खुटी वेंदी 5 मिनट तारीफ कयो तारीफ खुटी वेंदी दुनिया में हिन दौर में एड़ो मानू मुश्किल हुजे जेडी तारीफ को कलाक करे सके बाकी हाणे को कूड़ मिलाए त पो उनजी मर्ज़ी सॼी रात हली समझो था न सच्ची तारीफ कंहिंजी कलाक भी मुश्किल थी सके पर हीअ ज़ात मोहम्मद जी जॾहिं कुर कायनात पैदा थी मदीने वारे जी तारीफ थी रही थींदी रहंदी क़यामत ताईं तारीफ थींदी पर तारीफ खुटी न जी तारीफ अनलिमिटेड हुजे उनके सरबुआ मोहम्मद पर हाणे साईं जो नालो मोहम्मद मीम हे मीम दाल 4 अखर हिकिड़ो मीम कढो बाकी बचो हमद हमद जी माना है सरापा तारीफ सरापा बखान जेको मफ़हूम मोहम्मद में मिलियो पे वो मफ़हूम हमद में भी मिलियो पर हीअं कयो मीम अॻियो मिलायो हे कढी छॾियो पोइ थी पवंदो मुमिद हे कढियो अॻियो मीम मिलायो छा थी पवंदो मुमिद मुमिद जी माना है मददगार दुख में कम अचण वारो साथ ॾियण वारो सुभान अल्लाह ॿुधाए त मदीने वारो मुमिद आहे या न आहे या न आहे सुभान अल्लाह भला मीम भी कढो हे भी कढो बाकी बचंदो मीम ऐं दाल मद जी माना है ऊंचाई वारो बुलंदी वारो आला शान वारो मथाई वारो सुभान अल्लाह पर
जगह मीम भी कढो हे भी कढो ॿियो मीम भी कढो बाक़ी बचो दाल दाल जी माना दलालत करण वारो दाल जी माना बाने के रब सां मिलाइण वारो केॾो बाकमाल नालो आहे मोजज़ाती नालो आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अम्मा आमिना साईं थी फरमाए त या आमिनतो फैज़ा वलदती फसम्मी मुहम्मदा आमिना जॾहिं बच्चो ॼमई त मुहम्मद नालो रखजांइसि वकानत तुहद्दिस अन नफ्सिहा बीबी आमिना पंची गाल पाण ॿुधाईंदी हुई वतकूल पाण चवंदी हुई त जॾहिं हुज़ूर जी विलादत जो बगड़ो थियो उन खां अॻ में वज़ालिक यौमुल हुस्नैन सूमर जो ॾियारो हो विलादत खां अॻ में हीअं जो ॾिसां त पखियुनि जो टोलो मथां आयो छा ॻाल्हायो पखियुनि जो टोलो मथां आयो वलम यअलम बि अहदुम मिनल कौम माण्हुनि मां कंहिंखे ख़बर न हुई त मूंखे अॼु का विलादत थियणी आहे बच्चो ॼमणो आहे पखियुनि जो टोलो मथां आयो फराइतु कान जनाह तैरन अबयद कद मसह अला फवादी हिकड़ो पखी लथो जंहिंजा पर अच्छा सफेद हुया उन पखीअ पंहिंजो पर मुंहिंजे छातीअ ते हयो फज़हब कुल्लु रुबिन व कुल्लु फज़इन व वजइन जेॾी महिल पर मुंहिंजे छाती ते हयई त ॾुख लही विया परेशानी लही वई ॾिसां पई नूर चिमकंदे सितारा लही आया अजीब अजीब वॾा वॾा वाक़िया पई अखियुनि सां ॾिसां त दिलि में हैबत थी अलाए छा थियण वारो आहे अलाए छा मंज़र थी ॾिसां हीअं जो ॾिसां त मुंहिंजो सॼो घर सितारनि सां भरिजी वियो रंग बरंगी रोशनियूं आमिना जो सॼो घर नूर वारो सुभान अल्लाह अमा फरमायो त मूंखे थोरो हैबत थी त ही छा मंज़र आहे छा ॻाल्हियूं थी ॾिसां पोइ उन पखीअ पंहिंजो पर हयो त मुंहिंजी सभु हैबत हटी वई सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ अम्मा साईं थी फरमाए त मां उन वक़्त में उन्हनि पखियुनि खे उन नूरी मखलूक खे ॾिसां पई पोइ फैज़ा अनन बिशरबतिन बैदा ज़ननतुहा लबना ओचितो मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो प्यालो आंदो वियो जंहिंमें अच्छे रंग जो खीर जहिड़ो शरबत हुयो खीर जहिड़ो अच्छो शरबत हुयो उहो मूंखे पेश कयो वियो वकुंत अतशा मां उञारी हुयसि जेॾी महिल उहो शरबत पीतुम फतनावलतुहा फशरबतुहा फअदा मिन्नी नूरिन बुढ़े हेॾे ध्यान कयो ॾिसो हिन पौड़ खे निंड थी अचे मां तॾहिं पियो सूरज रोहान त तव्हांखे निंड न कयो मूंखे ध्यानु कयो त मां मीलाद बयान कयो सुभान अल्लाह अम्मा साण थी फरमाए त मूंखे खीर जहिड़ो अच्छो शरबत प्यालो ॾिनो वियो वरितो वठी पीतो पीअण सां जेॾी महिल उहो शरबत पीतो में फअदा मिन्नी नूरुन आल मुंहिंजे वजूद मां नूर चिमकण लॻो मुंहिंजो वजूद नूरानी बणिजी वियो अम्मा आमिना थी फरमाए मुंहिंजो वजूद नूर वांगुरु चिमकण लॻो ऐं उहो नूर मथे उभरियो
उन नूर सां मुझो घर रोशन बणजी वियो। सुमराई तु निस्वतन का नखल तिवाल हिकड़ियों औरतूं मुझे हुजरे में आयूं जे खची जा वण डिगा हुंदा आहिनि एॾियूं डिघियूं कतावर औरतूं मुझे हुजरे में आयूं का अन्नहुन मिन बनात अब्द मुनाफ जे बनु अब्द मुनाफ जूं छोकरियूं डिघियूं कतावर सन्नियूं कतवारियूं हूंदियूं आहिनि एॾियूं हिकड़ियूं औरतूं हुजनि से मुझे हुजरे में आयूं यो देखो नबी मुझे चौधारी फिरी मुखे चौधारी घेरो करे वियूं फबैना अन अजब मुखे हैरत लगी अजीब गाला ये किथों औरतूं त जिंदगी में कदे न ॾिठियूं। आवाज आयो आमिना दिलगीर न थी ही औरतूं जन्नत जूं हूरूं आहिनि मुस्तफा जी आजियां जलायूं हिकड़ियों तख्त ते औरतूं आयूं हसीनो जमील हुयूं मूं पुछो ही औरतूं केर आहिनि जे हिकड़ी बीबी मरियम बीबी आसिया है जन्नत में मुस्तफा जूं कुआरियूं थींदियूं अॼु पंहिंजे खोट मोहम्मद जो दीदार सुभान अल्लाह। अम्मा जी जल्दी फरमाए व इज़ा बिदीबाजन अबयद कद मुद्द बैन समाए वल अर्द ये मुझे घर का आसमान ताई सफेद रंग जे पट जा डोरा लड़कण लगा पट रेशम जा डोरा हिय मुझे घर ते मथों लड़कन पिया बैन समाए वल अर्द आसमान ऐं ज़मीन जे विच में ये डोरा रेशम जा लड़कंदे ॾिठम व इज़ा काइलुन यक़ूल खुज़ू अन अयुनिन नास आवाज आयो त रेशम पट में आमिना के लिकायो जीअं इन ते कंहिंजी नज़र न पवे औरत व्यम थींदो आ ताई ईंदी बाई ईंदी भेनरूं मायरूं पईंदियूं पर मुहम्मद जी विलादत थी थिए आवाज थो अचे त पट में अम्मा आमिना के लिकायो मुहम्मद अचण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा साईं थी फरमाए त इन वक्त में मूं ॾिठो हिकड़ा प्याला या कर्रा कूज़ा चांदीअ जा उहे लथा मुझे घर जे अंदर उहे प्याला कूज़ा साफ शफाफ पानी जा लथा खतत हुजरती ऐं मूं ॾिठो त पखी आया पखी सफेद रंग जा मुंहिंजो सॼो हुजरो पखियुनि पंहिंजे परनि में ढके छॾियो अजीब मंज़र पई ॾिसां हत्ता ला हैसुला अशूर हत्ता खतत हुजरती मनाकीरुहा मिन ज़ुमरुद व अजनहतुहा मिनल यबाकीत उहे जेके पखी मुंहिंजे हुजरे खे घेरो करे विया उन्हनि जूं चोंबूं याकूत जूं हुयूं उन्हनि जा पर ज़ुमरद जा हुया ये मुझे हुजरे के घेरो करे विया कुदरती हिफाजत सुभान अल्लाह कुदरती अल्लाह जे तरफां एतमाम पियो थे वो अम्मा साईं थी फरमाए त ये सब जेॾी महिल मामलात थी चुका फकशफ अल्लाहु ली अन बसरी अल्लाह ताला मुझे अखियुनि जा पर्दा खणाए वरता हिजाब खजी विया अखियूं मुंहिंजूं खुली पियूं फअबसरतु मिन साअती मशारिकल अर्द व मगारिबहा बैठी त मक्के में पंहिंजे हुजरे में हुयसि पर हीअं जो अख खोलिया त ज़मीन जा ओभर भी अखियुनि सां पई ॾिसां त ओलह भी अखियुनि सां पई सुभान अल्लाह
पूरी रुई जमीन मुझे क्या खुली पई पथरी थी पई मां जाने नजर कया सारी कायनात अखियुनि सां ॾिसां पई ये मदीने वाले जी अम्मा जी निगाह खुद मुस्तफा जी नजर चाव यहाँ ठरी जले न ठरी अम्मा जान दी फरमाए अब सरत मिन साअती मशारिकल अर्द व मगारिबहा उन घड़ी में जमीन जा ओभर भी ॾिसां पई जमीन जा ओलह भी ॾिसां पई सुभान अल्लाह वराइतो सलासत आलाम अन्या जो ॾिसां त मूंखे टे झंडा नजर आया छा नजर आया ॻाल्हायो ॻाल्हायो टे झंडा घणनि खे वरी झंडनि ते एतिराज़ आहे ये झंडा आशिक़ लॻाइनि था सुभान अल्लाह जमीला जे जुलूस में झंडा खणनि था घणनि खे झंडनि ते एतिराज़ आहे झंडो बि असांजो डंडो बि असांजो तोखे कहिड़ो डंडो थो अचे हथ असांजे में डंडो पर डंडो हुन यार खे अची थो वञे समझो था न ॻाल्हि खे हा सुभान अल्लाह अम्मा साण थी फरमाए त मां ॾिसां पई वराइतो सलासत आलाम टे झंडा नजर आया मज़रूबात खोड़िया या खुतल झंडा नजर आया अलमुन बिल मशरिक व अलमुन बिल मगरिब व अलमुन अला ज़हरिल काबा हिकड़ो झंडो ओभर में ॿियो झंडो ओलह में टियों झंडो बैतुल्ला जे छत ते सुभान अल्लाह पुट मुझे ध्यान कयो जीअं त कापो जेको आहे न इहो ज़मीन जो विच आहे सुरतुल अर्द सरबो आहे दुन आहे ज़मीन विच ज़मीन जो आहे ओभर खां मापजे ओलह खां मापजे कापो विच में आहे टे झंडा आया हिकिड़ो ओभर ॿियो ओलह टियों विच में कापे जे मथां ये ओञाण हुयो त मुहम्मद जी बादशाही ओभर खां ओलह ताईं पूरी रुई ज़मीन ते मुस्तफा जी हुकूमत कायम सुभान अल्लाह सुभान अल्लाह अन करीब उहे ॾियारा अचण वारा आहिनि इमाम महदी ईंदो मुस्तफा जो बच्चो महदी ज़ाहिर थींदो मुस्तफा जा झंडा ओभर खां ओलह ताईं खुपी वेंदा हर पासे मुस्तफा जी हुकूमत काइम थी वेंदी चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अम्मा साईं जी फरमाए पो जेॾीमहिल मूंखे वियम जूं संभालूं थियूं हुजूर जे आमद जो वक्त थियो अम्मा फरमायो जीअं औरतुनि खे ॿार ॼमंदा आहिनि सूर थींदा आहिनि मायूं सूर खाई ॿार ॼणींदियूं आहिनि पर मुंहिंजो हबीब आयो त सूर न थियो दर्द न थियो तकलीफ़ न थी ईअं महसूस थियो मूं मां नूर निकितो सुभान अल्लाह एड़ो नूर निकितो एड़ी खुशबू थी जो मुझो सजो घर खथूरे जी खुशबू खां वधीक सुरहो खुशबूदार थी वियो ओ जॾहिं जग में पिरी पहुतो थिया चिमकार हर पासे जॾहिं जग में पिरी पहुतो थिया चिमकार हर पासे खथूरी खां बि वध खुशबू खथूरी खां बि वध खुशबू हुया उबकार हर पासे वो जॾहिं जग में सुभान अल्लाह अचे थकायो तो सोनी जान चलने वालो मांग नहीं चमन में चाह चौधारी कई कुलड़ने बिकुल सारी है चमन में चाह चौधारी कई कुलड़ने
गुलजारी उठा बादल थिया चल चल उठा बादल थिया चल चल वॾा बसकार हर पासे वो जॾहिं जग में फिरी पहुतो थिया चिमकार नात तव्हां बि पढ़ो न जेको मुस्तफा जी नात पढ़ंदो उनजी सूरत न मटंदी मदीने वारे जी दुआ घुरियल नात खान सदाईं सुखियो हूंदो पोइ नात नबी जी वणे वधी या नथी वणे यादि नथी अचे जलाल जो राग त सॼो यादि थो अचे हाँ वो मुस्तफा जी नात पढ़ंदो न अचो त गंदी पढ़ो जॾहिं जग में फिरी पहुतो थिया चमकार हर पासे खतूरे खां बि वधि खुशबू हुया हुबकार हर पासे वो जॾहिं जग में अमन जो पाक पैगंबर आयो जॾहिं आमिना जे घर अमन जो पाक आयो जॾहिं आमिना जे घर लही विया दुख मिली विया सुख लही विया दुख सभई सरशार हर पासे जॾहिं जग में फिरी पहुतो थिया चिमकार हर पासे जनी पूजो बेग़ैरुल्लाह रखे पुत मंझ बैतुल्लाह किरी पिया कंध कूड़न जा किरी पिया कंध पर कूड़ा उतन जा यार हर पासे वो जॾहिं जग में फिरी पहुतो वो जॾहिं जग में फिरी पहुतो थूरीअ खां बि वधि खुशबू हुया हुबकार हर पासे वो जेका मीलाद जी मौसम रब्बानी राज़ वार मिठ में सुभान अल्लाह हर सुन्नी जे दिल ते रहमत जो नूर थो वसे हर सुन्नी जे दिल ते रिमझिम महसूस कयो था कोन था कयो सच्ची ॿुधायो क़ुरान मथे ते रखंदो था सच्ची ॿुधायो ख़ुशी दिल में थी या न थी मूंखे थी साईं मोहम्मद अली जान खे बि थी ख़ुशी साईं साईं नादर ॾिना सुभान अल्लाह साईं जो त बाबू आहे न साईं त ख़ुशि थींदो न साईं त सैयद बचड़ो मदीने वारे साईं जी आला साईं त ठरंदो न सुभान अल्लाह जेका मीलाद जी मौसम रब्बानी राज़ आरम जिन दिलन रात रसे दम दम दिली रात रसे दम दम खुशन जा खरार हर पासे वो जॾहिं बिल्कुल ओ जॾहिं जग में फिरी पहुतो जॾहिं जग में फिरी पहुतो थिया चिमकार हर पासे कुरान तो फरमाए कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू अल्लाह जो फज़ल मिले अल्लाह जी रहमत मिले तो उनजे मिलण ते ख़ुशि थियो छा कयो ख़ुशि थियो जॾहिं रहमत मिले जॾहिं फज़ल मिले ऐं सभ खां वॾी रहमत मदीने वारो सभ खां वॾो फज़ल मदीने वारो ओ रसे रहमत ऐं फज़लुल्लाह ख़ुशी कर खूब करमुल्लाह और से रहमत ऐ
फज़लुल्लाह खुशी कर खूब करमुल्लाह मिलो हादी हबीबुल्लाह मिलो हादी हबीबुल्लाह थिया दीदार हर पासे वो जग जग में जग जग में पिरी पोतो थिया चमकार खतूरी का बेवक्त खुशबू हुया हुबकार हर पासे सुभान अल्लाह। अम्मा आमिना साण थी फरमाए जेमल हबीब आया मुझे पेट में ज़हूर थियो त रुगे नूर निकतो एमा साण फरमायो त जेमल मदीने वाले जी विलादत थी फइदा अना बी साजिद अन्या जो दिसां त मदीने वाले सिर सजदे में सोने जो सिर मदीने वाले जो सिर बी रिवायत में ही आ त साईं जन खबे हथ जी तरी जमीन ते खोड़े वेही रहा ऐं खबे हथ जी तरी हेठ सजे हथ जी अशहदु आंगुर मथे करे ऐं चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु इन्नी रसूलुल्लाह। मैं शाहिदी तो जा अल्लाह का सवा कोई इबादत जे लायक न मैं शाहिदी तो जा त मां अल्लाह जो रसूल सुभान अल्लाह। हां बार तोड़ पे जमन था न बिन सालन दे किक पे बंदी था गल है भी न जानता है मां पी से खाने बाबा अम्मा आ ऊ ए हां ये विच तो नबी असा जेड़ो असा नबी जड़ाई शर्म ही न सोचे जे न हिते बुडण जी जाय नथी मिले त संजे मातरी में अचे चैनल वाह वो उफ कपर आई उधर पीछे तेरा पत्थरन का जो गिरे न पैर खिसके बाहर निकल न सके सोलो दसो तो देखे मुस्तफा जा दुश्मन है न वाड़ो बमानी तो साल न तो साईं मुर्शिद जा सा चंदो करे शर्म जड़ी गाला उम्मती सदाए वरी चेत नबी असा वांगुर होयो अम्मा साण दी फरमाए जड़ी मल हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मुझे निगाहन जे सामो कद रफा उसबु ही कल मुतदर्रिल मुबतहिल हिया अशद आंगुर मथे खयो हिया प्या चवन जे आजिज़ी कंदे पंज रब के बादाए बुआ हिया आंगुर मथे करे चवन पे अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाह कसीरा। अम्मा साण फरमायो हबीबन हिया आजिज़ी वाले अंदाज में चप मुबारक चुरन पिया हिया पिया चवन रब हबली उम्मती रब हबली उम्मती रब हबली उम्मती मालिक मुझे उम्मत बख्शे दे मौला मुझे उम्मत बख्शे दे मुझा मौला मुझे उम्मत बख्शे। सवा लख नबी आया पर के पंजी उम्मत जे लाई ये दुआ न हां हजरत ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रसूल हुयो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जो पैगंबर हुयो चवन बया मौला आई मानू तुझा बाना तू जान तुझा बाना जान जी वणे की करे बख्शी दे त मेहरबान आई जे पकड़ी दे तो तुझा बाना मुझो जाव पर मदीने वाले ये नथे मौला तुझा बाना है न तू जान तुझी खल्क जाने न हबीबन के मालिक मालिक मुझे उम्मत मुझे बख्शे मुझे उम्मत मुझे बख्शे। या विलादत वाली घड़ी जी सही गलायो केड़ी घड़ी आई जेमल हुजूर जन दुनिया का जाहिरी पर्दो फरमा सा जो ईमान आज भी हुजूर आया चो हुजूर आया तो आज भी जाहिरी जो को पर्दो फरमायो ना जेमल मज़ार अनवर में
साईं जो जसद पाक मज़ार अनवर में लाथो पे वियो ओडी मल हुजूर जो सौट हज़रत कुसुम बिन अब्बास हज़रत कुसुम चयो त जेडी मल साईं जन मज़ार अनवर में लाथुम दिल पे चवे आखिरी भेरो दीदार कया आखिरी भेरो मुझे यार जो जलवो दिसा फरमाई त कपड़ो चेहरे ता हटायो फैज़ा हुवा यतहर्रक शफतई अन्या जो दिसा त सोने दा चप मुबारक चुरन ये चप्पन में होया का चप्पन में गाल कबिया ये चप्पन में सनी सनी गाल पीछे आवाज पियो अचे फदनो तो उज़ुनी इंदहा माही कन्न वेझो कयो कन्ना या ॿुधा हींअर छा था चवनि मज़ार अनवर में हींअर छा था पिया चवनि जेॾीमहिल कन्न वेझो कयुमि त चपन मुबारकनि मां आवाज़ पियो अचे रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती मालिक मुझी उम्मत बख्शे दे मुझी उम्मत बख्शे दे ऐं अॼु बि जेके अहले दिल आहिनि न अहले नज़र आहिनि न पोइ मदीने था वञनि त चवनि था अॼु बि हुज़ूर उम्मत जे लाइ रोई दुआ अथव भला मुंहिंजी उम्मत जी फारत हुजे मुंहिंजी उम्मत जी फारत हुजे एड़ो कुर्बदार करीम एड़ो लजपाल नबी असां वटि आयो असां छोरनि जो छप्पर बणिजी आहे मिस्कीनन की मददगारी जे लाइ अल्लाह उनखे मोकिलियो सुभान अल्लाह वो जेडी मल अम्मा साण जी फरमाए त हुजूर इया सजदो कयो कद अकबलत मिन अस्समाए तंजिल हत्ता गशियतहु फगुयब अन अयनी अम्मा फरमाते हिकिड़ो अच्छे रंग जो ककर जेको मुंहिंजे बच्चे खे घेरे मुझे बच्चों ने अच्छे कक्कर में बिकी वियो फगुयब मुझे नज़रुनि खां गायब थी वियो जेॾीमहिल अम्मा फरमाए त बच्चो मूंखे नज़र न आयो त मां रोअण लॻसि अल्लाह मुंहिंजो बच्चो हले काॾे वियो अल्लाह मुंहिंजो चंड जहिड़ो सुहिणो बच्चो हले काॾे वियो जेॾीमहिल मूं ईअं चयो त आवाज़ आयो आमिना घबराए न तुंहिंजे बच्चे खे मशरिक़ मग़रिब जहान जा सैर था कराया वञनि सुभान अल्लाह आशिक सिक्या पे मुस्तफा जे दीदार जे लाइ उन्हनि सभिनी आशिकनि खे मदीने वारे जो दीदार तो करायो फसमेत मुनादी युनादी यकूल तूफू बिमुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरकल अर्द व गरबहा मोहम्मद करीम के जमीन जा ओभर में सैर करायो ओलह में सैर करायो पूरी दुनिया जो सैर मुझे मिठे मोहम्मद के करायो सुभान अल्लाह लियरिफूहु बिइस्मिही व नअतिही व सूरतिही ये सॼी दुनिया वारा मोहम्मद करीम के उनजी सूरत सां उनजे नाले सां उनजी सीरत सां उनजे इखलाकनि सां सभु सुञाणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अमा साण फरमायो त पोइ जेॾीमहिल थोरी देर गुज़री त ककर हटियो अञा खणी ॾिसां त सुहिणो मोहम्मद मुंहिंजे नज़रुनि ॾिसां ॾिसण सां दिलि ठरी पई सुहिणो नबी जो चेहरो हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलने में ओ जान जाना ओ शाहे शाह में तू जो जवाब ओ चले निहारी खिली खिकारी दिलियों हजारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठाया जी झलक ॾिठी जे मिठाया जी हशर जो उसते हिसाब आमिना बच्चो तुंहिंजो आ पर कायनात जो कारणी आ
सजे जहान जे लाइ रहमत बणजी आयो आ। आमिना तूं त चवीं थी छातीअ खां परे न कयासीं, पर ही सॼी काइनात मोहम्मद जी मुश्ताक सभिनी जे लाइ रहमत बणजी आयो आ। हक़ त सभिनी जो आहे न दीदार, दीदार हक़ त आहे न। मुंहिंजे हबीब खे काइनात जा सैर करायो। हिकु मान मगर मखलूक मथा तुंहिंजी रहमत सभ ते सायो। सुभान अल्लाह। तुंहिंजी रहमत सभ ते सायो आ। तो तन मन धन महबूब फिदा, तो तन मन धन महबूब फिदा, तो तन मन धन महबूब फिदा। तुझी सिक मुझो सरमायो, तुझी सिक मुझो सरमायो। तो तन मन धन, तो तन मन धन महबूब फिदा, तो तन मन धन महबूब फिदा। तुझी सिक मुझो सरमायो, मुझो सरमायो। जॾहिं सोच मचानू सनड़ो कयो, तो जानी मुखे जियो जियो चयो। हाय हाय सुभान अल्लाह। जॾहिं सोच मचानू सनड़ो कयो, तो जानी मुखे जियो जियो चयो। तो दर्दन जो दरमान कयो, तो दर्दन जो दरमान कयो। ओखी अंदर आज़मायो, तो तन मन धन महबूब फिदा, तो तन मन धन दिलनि खे हाज़िर करे गॾिजी चओ, तो तन मन धन महबूब फिदा। तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो, तो तन मन धन महबूब फिदा। तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो। सो कोन खुटो, सो कोन ॾिठो, सो कोन खुटो, सो कोन ॾिठो। जंहिंजा हथड़ा हबीब जी दामन में। सुभान अल्लाह। जादू वारा जंहिंजा हथ मुस्तफा जे दामन में हुजनि, खुदा जो कसम छो न किरंदो। सॼी दुनिया मुखालिफ थी वञेसि, केराए न सघंदसि जंहिंजा हथ मदीने वारे जी दामन में। वो कोन खुटंदो जंहिंजे मुस्तफा जे दामन में हथ हुजनि, खुदा जा खज़ाना उन वटि हूंदा। सो कोन खुटो, सो कोन ॾिठो। जंहिंजा हथड़ा हबीब जी दामन में, ओ थर बि उथनि त बि कोन हुजे, ओ थर बि उथनि त बि कोन हुजे। जो चिराग पिरीअ चिमकायो, जो चिराग पिरीअ चिमकायो। सॼी दुनिया में ओथर उथनि, तूफ़ान उथनि, पर जेको ॾीओ मदीने वारो ॿारे, सुभान अल्लाह, सो न उझो आहे न उझी सघंदो। ओथर बि उथनि पर कोन हुजे, जो चिराग पिरीअ चिमकायो। तो तन मन धन महबूब फिदा, तो तन मन धन महबूब फिदा। तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो, तुंहिंजी सिक मुंहिंजो सरमायो। मुंह में इल्म अमल न काने किया, ग़फ़लत में उम्र में गुज़री वई।
कर कर मुल्ला दे करम तेरी करे न फकीरन ते करम तेरी चर जाम अखने मवायो तो तन मन धन महबूब फिदा तो तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुहिंजो सरमायो हिक मान मगर मखलूक मथा तुझी रहमत सब ते तुझी रहमत सब ते सायो साईं जड़ी उम्र 4 साल या 6 साल मक्के में मींह न उठो बारिश न वसी मानू परेशान है खल्क हैराना सजे मक्के जा सरदार गद थिया मस्जिदुल हराम में बैतुल्ला में 360 बुत रखियल हुयन वडो बुत हुबुल काबे जे दर ते बीठल हुयो अचे बुतर के मिंचू करण लगा संगे मींह खपे सजो डी मथा टेक्यो निरड़ रगड़ियो कणी न वसी ककरी न आई एकड़े सरदार चयो न छा खपे मींह खपे चई इनन पुतन खा छाजो था मींह घुरो अबू तालिब के चो पंजे भाई जे मोहम्मद के वठी अचे शहजादो मोहम्मद सोनो मोहम्मद हसीन मोहम्मद हिते मस्जिदुल हराम में आने वो मोहम्मद जे वसीले सा मुस्तफा जे चेहरे जे वसीले सा रब का मींह घुरो मींह वसी सभी के गाल बड़ी मशहूर तो हो ना अबू तालिब जे घर में जो पलजे तो पियो हजरत अब्दुल्ला जो शहजादो वडे कमाल वारो सभिनी गरजी सरदार अबू तालिब जे दर ते आया अबू तालिब जो किए जण दियो जैसे अर्ज खणी आया आयो केड़ो कि मींह न छो वसे तो के खबर आ मक्के जा मानू परेशान हिजाज जा मानू परेशान आहिनि वो मां छा कया तुझे भाई जो मोहम्मद वठी हल उन जे वसीले से दुआ घुरदासी असा के पक्का त मोहम्मद जे चेहरे जो मेड़ खणदासी ये वसीलो अबू तालिब चवण लगो हियर गर्मी आ काढ़ो आ उस्सा निटणा मुझो भाई जो नाजुक मिजाज आ काढ़े में मां पंजे बच्चे के बाहर रानी दुस पियो ठरे कोई ये असा सब इंतजार था कयो हड़ई सरदार मक्के दा चंगा मुर्स गरीब अमीर ताजर तवंगर हड़ई मस्जिदुल हराम में इंतजार में बैठा है जे पाछूला लड़या अबू तालिब मुझे दिल पर मोहम्मद के सीने सा लाए मुझे फाकुर में छाती सा लाए खड़िया जेडी मल अबू तालिब मस्जिदुल हराम में आयो हड़ली जो निगाह मुस्तफा दे मुखड़े ते जनाब अबू तालिब काबे जी ओभर वाली दीवार जे में काबे जो दरवाजो बाबुर रहमत उन्हें दीवार सा हुजूर जन के ये चेल खबर के ये नंढड़े बार के ये खणबो हुजूर जन के चेल खावठी मुस्तफा करीम जी पुठी मुबारक काबे जी दीवार सा लगाए हुजूर जी पुठी बैतुल्ला जे दीवार सा लगाए अबू तालिब छे तो मौला वासो से हिन चेहरे मुझा मौला तो के वास्तो थी मोहम्मद जे चेहरे जो तू नसी तो मींह न उठवा मक्के वाला परेशान है ए मुझा मौला मोहम्मद जे मुखड़े जे सदके संगे मींह ने अल्लाह जोन था त बादल न हो मींह जी मुद न हुई आसमान साफ हुयो ककर
जो नाम निशान बनोयो पर हेनो अबू तालिब मुस्तफा दे मुखड़े जो वसीलो वरतो वा बादल टोड़ंदा आया ककर ईंदा विया खिमणियूं थियूं गजगोड़ूं थियूं मींह वसण शुरू थी वियो हे जेके माण्हू बीठा को बि खरण ॾे न पहुतो पर सभिनी जा कपड़ा मींह में पुसी चुका हुया वॾो बड़ो मींह उठो ओॾी महिल जनाबे अबू तालिब हिकिड़ो शेर पढ़ियो कसीदो पढ़ियो हुज़ूर जे शान में हज़रत अबू तालिब थो चवे वबियत युस्तस्कल गमाम बिवजही يستسقى الغمام بوجهه ثمال اليتامى وإسمة للأرامل محمد जो नूर वारो सफेद पाक चेहरो जे मुहाबे ककर मींह वसाईंदा वो मोहम्मद जेको यतीमन जो यार थींदो बेवाहन जो मददगार थींदो हज़रत अबू तालिब इहो शेर पढ़ियो मदीने वारे साईं पंहिंजे चाचे जा ये शेर जा लफ़्ज़ ॿुधायो वक्त गुज़रियो हुजूर जन हिजरत करे मदीने शरीफ विया मदीना आलिया में मस्जिद हमामा ए पंजन खुबन वारी अज भी मौजूद है मस्जिद हमामा जे अंदर सोना हबीब जुम्मे जो खुतबो पिया तकरीर हले पे जुम्मे जी सामो एकड़ो एराबी बदू आयो या रसूल अल्लाह मींह न उठो मानू परेशान माल परेशान फसल सुकी विया वण सुकी विया पंहिंजे रब खां मींह वठी एराबी रड़ कई हुजूर जन खुतबो रोके मथे ने आयो मौला मुखड़ो मथे कई कद नरा तकल्लुब वजहिक बिस्समा ये वो मुखड़ो मथे ने आयो साईं फरमायो मुझा मौला मींह वड फुड़ो वसाए लगातार मींह वसाए वडन फुड़न वारो मींह जे खैर वारो बरकत वारो फसल आबाद थियने वैरान पट आबाद थियने पोखूं जमन वण सावा थियने एड़ो रहमत वारो मींह वसाए असा भी चवंदा अञा साईं जन जी दुआ पूरी न थी हुई त मींह वसण शुरू थी वियो वो कखावा खजी जा फरा पिया न मथो छत जे वो ट्रिमन पिया त असा जे सुवारियुन मां पानी ट्रिमे मींह वसण शुरू थी वियो जुम्मे जो पकिया ॾींहुं मींह बंदि न थियो वसंदो रहियो छंछर मींह बंदि न थियो आचर मींह वसंदो रहियो सूमर अंगारो अरबा 8 ॾींहं जुमे असां बि चवनि था 8 ॾींहंनि में असां तिड़को न ॾिठोसीं उस न ॾिठीसीं सिज जी कनी ज़ाहिर न थी 8 ॾींहं मींह वसंदो रहियो साॻो जुमे जो ॾींहुं सागे मिंबर ते सागी मस्जिद में हुजूर जुम्मे जो खुतबो ॾियण बीठा सागो वेरा भी सागे दरवाजे का या रसूल अल्लाह मुल्क बुॾी विया घर टही विया माल मरन था वजे रब के चो मींह बंद थिए मुझे सोने नबी हिया आंगुर जो इशारो पे अल्लाहुम्मा हवालीना ला अलैना मौला असांजे चौधारी वसाए असांजे मथा न वसाए ये जो आंगुर जो इशारो कयूं त बादल हटदा विया परते हटदा विया मदीने जे शहर के इए फिरी बीठा जिए हार बिची में पाइबो सुभान अल्लाह जे गुलन जो हार गिचे में गोल हार पाइबो न ककर इए मदीने शरीफ के हार पड़ती चौधारी हुजूर मुर्किया सुभान अल्लाह फरमायो साहबियो
अज को तवा में आहे जेको मुखे मुझे चाचे अबू तालिब जो वो शेर बुधाए जने मां नंढड़ो हुयुसि मींहुं न उठो हुयो पोइ मुंहिंजे वसीले सां मुंहिंजे चेहरे जे वसीले सां दुआ घुरी हुयनि पोइ मींहं मथा हुया मुंहिंजे चाचे जेको शेर पढ़ियो को मूंखे ॿुधाईंदो हड़े खामोश जा हजरत मौला अली शेर जली हैदर करार उठी बीठो अर्ज कई या रसूल अल्लाह मुझे बाबे अबू तालिब जो शेर मुखे याद आ इजाजत ॾियो त मां पढ़ा साईं फरमायो ओ अली मुझे चाचे जो शेर पढ़ो मुझे दिल थी चवे त मां वो शेर वरी जनाबे मौला अली शेरे जली हैदर करार यो शेर पढ़ियो वब युस्तस्कल गमाम बिवजी सिमालुल यतामा व इस्मतुन लिल अरामिली जिनमल मौला अली यो शेर पढ़ियो हुजूर जंजे अखियुनि में लुड़क अची विया दादू वारा अज भी मुस्तफा के चेहरे जो वसीलो वठी दुआ घुरी न खुदा जो कसम उंधी भी सिंधी थी बिगड़ी भी बढ़जी वने न थियणा कम भी थी पवने निभाग भी सभाग में बदलजी वने जे मदीने वाले जो वसीलो वठी सल्लल्लाहु अलैहि रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह एक मान मगर मखलूक मथा तुझी रहमत सब जो सायो तोता तन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुझो तुझी सिक मुझो अज भी जेकरे मदीने वाले जो दर वठंदे न खुदा जाने कदे दुख न ॾिसंदे सखी जे दर जा कुत्ता बिठावल मदीने वालो साईं वॾो सखियुनि खां वॾो सखी आहे सोने जो दर वठंदे न कदे दुख न ॾिसंदे ॾिसो न सिज उभरंदो आहे ओभर नऊ पाछो हूंदो आहे काॾे ओलहॾे हाणे ओलहॾे भॼो त पाछे खे हथ कया हथ ईंदो जीअं पाछे ॾे भॼंदो पाछो अॻिते भॼंदो हथ न ईंदो सिज खे पुठी ॾियो पाछे के वठण जी कोशिश कयो पाछो हथ न ईंदो पाछे के छॾ मुंहुं कर सिज मुंहुं सिज ॾे कर न पाछो पोयों लॻी पओ पुट हीअ दुनिया ते पाछे वांगुरु मदीने वारो साईं आहे सिज या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजन मुनीरा अभी वो तो के चमकंदड़ सिज बणाई सिराज मुनीर मदीने वारो साईं मुस्तफा दे मोह करन दुनिया पाछे वांगुरु पुठियां लगी पवंदी खुदा दा खास्ता जे मदीने वाले के पुठी नहीं न दुनिया हासिल करण जे पुठियों लगे न दुनिया मिलंदई न खुदा ही मिला न मिसाले सनम न इधर के रहे न उधर बई जहान बर्बाद थी वेंदा दादू वारा अख पट सुजाग थी अज वक्त थई जिंदगी ते भरवसो नाहे खबर नाहे केडी मल मौत मथो अची हां ये चोंदा हिते को पासे में कब्रिस्तान हां वडे में वडो कब्रिस्तान नजर त करे अच न तोखा वडा डामेश मर्द हुया बाहू लोडे हलना काटन जा कपड़ा पाए सेंटू मके हिया बाहू लोडे हलंदा चोंदा असा जेड़ो वाही कोन हाणे वजी पुट अज न सुभाणे असा बिने मिट्टी जा मेहमान थींदासीं ई ज़र ज़ेवर धन दौलत माड़ियूं बंगला जायूं सीते रहिजी वेंदियूं बिटाई सोने फरमायो सुभान अल्लाह झूनो थियो न सिज हा पोड़ी थी न ज़मीन
झूनो थियो न सिज इन बनीअ मथां बिज हारींदड़ हलिया विया ज़मीन पोड़ी न थी आसमान कुराड़ो न थियो आहे सिज चंड पोड़ा न थिया आहिनि इन बनीअ मथां बिज हारींदड़ हलिया विया हज़ारे आया हज़ारे हलिया विया ज़मीन साॻी आसमान साॻो दादू वारा अॼु असां वेठा आहियूं न 20 साल 50 साल 100 साल खां पोइ हिकिड़ो बि आसामान न हूंदो वरी नई ख़ल्क़ ईंदी मस्जिद साॻी हूंदी दादू जी धरती गलियूं गिटियूं या साॻी मज़ूराबाद इहा साॻा घर गिटियूं गस हूंदा पर तू न हूंदे मां न हूंदुसि पुट अॼु वक़्तु थी पंहिंजे रब खे राज़ी मदीने वारे साईं जे दर जी गुलामी जेके नमाज़ न पढ़ंदा 5 वक़्त नमाज़ पढ़ो छा था चओ पढ़ंदो नमाज़ 5 वक़्त नमाज़ पढ़ो मस्जिद खे आबाद कयो अल्लाह जो ज़िक्र कयो सोने नबी जी सुन्नत शरीयत दीन वारी वाट ते हलो मुस्तफा जी ज़ात राज़ी थी वई न दुनिया बि आबाद आख़िरत बि आबाद अल्लाह करीम मुझो चवण तवां सां ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे हिननि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾिए मुस्तफ़ा करीम जे मीलाद जे सदके सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमाए मां साईं जन खे अर्ज़ कंदुसि आख़िरी दुआ साईं जन घुरंदा मुंहिंजे लाइ सॼी जमायत जे लाइ दुआ घुरंदा अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पाक